स्टीफन हॉकिंग ऐं ब्लैक होल। स्टीफन हॉकिंग बर्तानिया शहर ऑक्सफोर्ड में 8 जनवरी 1942 ईस्वी में पैदा थियो। वो नज़रियाती फिजिक्स मतलब थ्योरेटिकल फिजिक्स ऐं कोनियात मतलब कॉस्मोलॉजी जो ॼाणो हो। हुन सकली सिंगुलरिटी, जनरल रिलेटिविटी ऐं ब्लैक होल जे नज़रियाती तशरीह ते तमामु घणो कमु कयो आहे। 1963 ईस्वी में 21 सालनि जी उमिरि में मोटर न्यूरॉन नाले बीमारी थी वई। डॉक्टरनि खे उहा उम्मीद हुई त स्टीफन फ़क़ति ज़िंदगी जा कुझु वधीक साल ई गुज़ारे सघंदो, पर हॉकिंग इहो बीमारी आम रवाजी तरीक़े बदिरां तमामु आहिस्ता आहिस्ता वधण लॻी ऐं नतीजे में हू लॻभॻि अधु सदी खां वधीक अरसे ताईं ज़िंदा रहियो। हॉकिंग खे पहिरीं कामयाबी 1970 ईस्वी में मिली, जॾहिं हुन रॉजर पेनरोज़ सां मिली करे ब्लैक होल ते लाॻू थींदड़ रियाज़ी खे संसार ते इस्तेमालु कंदे उहो साबित कयो त तमामु घणो वक़्तु अॻु पोलार वक़्त जे लामहदूद मरोड़ वारे इलाइक़े में मौजूदु हिकु तमामु नंढड़े नुक़्ते या सिंगुलरिटी मां बिग बैंग जो जनम थियो। 1974 ईस्वी में हॉकिंग क्वांटम नज़रिये खे इस्तेमालु करे उहो ऐलान कयो त ब्लैक होल गर्मी ख़ारिज कंदा रहंदा आहिनि ऐं आख़िरकार हिकु ख़ासि वक़्त खां पोइ हमेशह जे लाइ उन जो वजूद ख़तम थी वेंदो आहे। आम रवाजी जसामत जे ब्लैक होल में उहो अमल तमामु आहिस्ता आहिस्ता थींदो आहे, जॾहिं त नंढा ब्लैक होल तमामु तेज़ी सां गर्मी खे ख़ारिज कंदे तमामु घणी तवानी सां फाटी पवंदा आहिनि। उन्हनि जी तवानी लॻभॻि 10 लखनि हाइड्रोजन बमनि मां हासिल थियण तवानी जे बराबरि हूंदी आहे। हॉकिंग जी इहा दावा जदीद कोनियात में हिकु क़िस्म जी नए बेस जी शुरूआत करे छॾी। हॉकिंग जी उहा दलील हुई त जेकॾहिं ब्लैक होल बाफ़ बणिजी उॾामी सघे थो त पोइ उन जी पूरी उमिरि उन में दाख़िल थींदड़ समूरी मालूमात हमेशह हमेशह लाइ ग़ाइब थी वेंदी। उहा क्वांटम मैकेनिक्स जी सभिनी खां बुनियादी क़ानूननि जे ॿुधड़ आहे ऐं उन जे करे अक्सर फिजिक्स सां माहिर हिन सां मुतफ़िक़ न आहिनि। हॉकिंग पंहिंजे नज़रिये खे मञाइण जे लाइ हिकु अहिड़ी वज़ाहत ॾिनी जेका कंहिं चैलेंज खां घटि न हुई त मालूमात ब्लैक होल जे वाक़ियाती उफ़क़ या इवेंट होराइज़न में जमा थियल हूंदी आहे ऐं जॾहिं ब्लैक होल जी गर्मी ख़ारिज करण जे अमल में उहा मालूमात ॿीहर शुआइन में या रेडिएशन में तब्दील थी वेंदी आहे। हॉकिंग जी दरियाफ़्त जे करे हू 32 साल जी उमिरि में रॉयल सोसाइटी जे 1974 ईस्वी में थींदड़ इलेक्शन में कामयाबी हासिल कई। 5 सालनि खां पोइ हू कैम्ब्रिज यूनिवर्सिटी में रियाज़ी जो लोकेशन प्रोफेसर मुक़ररु थियो। उहा बर्तानिया जो मशहूरु उहिदो आहे। कंहिं ज़माने में ॿियनि मशहूरु साइंसदान जहिड़ो करे आइज़ैक न्यूटन, चार्ल्स बेबेज ऐं क्वांटम मैकेनिक्स जो पायो रखंदड़ पाल डैरेक खे पिणु उहो एज़ाज़ हासिल थियो हो। हॉकिंग 1980 जे ॾहाके में पंहिंजे कम खे जारी रखियो। काइनाती फैलाव जे नज़रिये मुताबिक़ इब्तिदा में तमामु थोरे ई वक़्त में काइनात ज़बरदस्त हद ताईं फैली। 1982 ईस्वी में हॉकिंग उन्हनि शुरूआती माण्हुनि में शामिल हो जिन उहो ॿुधायो त क्वांटम बेतरतीबी सां घटि वधाई या मादई विरासत बेतरतीबी जे नतीजे में काइनात में कहकशान जे फैलाव में वाधारो पैदा थी सघे थो। असांखे ख़बर आहे त इन्हनि हेठि मथे थींदड़ बेतरतीबनि जे करे पैदा थींदड़ नंढड़ियूं लहरूं, तारनि, ग्रहनि ऐं ज़िंदगी जे लाइ हिकु लिहाज़ खां कंहिं बिजिया आहिनि। 1988 ईस्वी में हॉकिंग वक़्त जे मुख़्तलिफ़ तारीख़ नाले सां हिकु किताब शाया कयो जंहिं हिन खे शोहरत जे बुलंदियुनि ताईं पहुचाए छॾियो। उहो किताब लगातार 237 हफ़्तनि ताईं सभ खां वधीक विकिरो थियण किताब बणिजी वियो, जंहिंजे करे हॉकिंग नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल कयो। हिन किताब जूं 1 करोड़ कापियूं विकिरो थियूं ऐं इन जा दुनिया जे 100 खां वधीक ज़बानुनि में तर्जुमा कया विया। हॉकिंग पंहिंजे वक़्त जो फिजिक्स जो अहम माहिर त न हुयो, पर हू कोनियात जे शोबे में अहम हैसियत रखंदो हो जिते हिन जे बराबरी जो को बि ॼाणो न हो। हॉकिंग केतिरा एज़ाज़ हासिल कया जिन में अल्बर्ट आइंस्टाइन इनाम, वोल्फ इनाम, कोपले इनाम ऐं बुनियादी फिजिक्स जो इनाम शामिल आहे। बदकिस्मती सां हिननि में नोबेल इनाम शामिल आहे। हू साइंसी शर्तनि रखण जो शौक़ीन हो। 1975 में हिन अमरीकी फिजिक्स जे माहिर कप थोरन सां उहा शर्त लॻाई त काइनाती एक्स-रेज़ जो ज़रियो सिजनिस X1 हिकु ब्लैक होल न हो। हॉकिंग उहा शर्त 1990 ईस्वी में हाराइजी वियो। 1997 में हॉकिंग ऐं थोरन जॉन प्रिस्किन सां एनसाइक्लोपीडिया जी शर्त लॻाई त ब्लैक होल में लाज़मी तौर ते मालूमात ग़ाइब थी वेंदी आहे। हॉकिंग जी उहा ॻाल्हि 2004 ईस्वी में सच साबित थी। 2012 में हॉकिंग गॉर्डन केन सां $100 जी शर्त हाराई, जंहिं में हिन चयो हो त हिग्स बोज़ान दरियाफ़्त थी न सघंदो।